अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। मटियारी ऐं उन जे आसपास चोपाई माल में बीमारियूं पकड़जण लॻियूं, जंहिंजे करे मालवंद माण्हू काफ़ी परेशानी जो शिकार आहिनि। चोपाई माल जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि गेटार ऐं नमूनिया जे पकड़ण सां चोपायो माल सख़्तु बीमार, कई जानवर बीमारी विघे मरी विया, जंहिंजे करे मालवंद माण्हुनि खे लखे रुपयनि जो नुक़सान पहुतो आहे। हुकूमत तरफ़ां कंहिं बि क़िस्म जा तकड़ा उपाउ न वरिता विया आहिनि। हिते जे मालवंद माण्हुनि जो चवणु आहे त अगरि हिननि बीमारियुनि ते कंट्रोल न कयो वियो त वॾे तइदाद में जानवर मरण जो ख़ुदशो पिणु आहे, जंहिंसां न सिर्फ़ मालवंद माण्हुनि जो नुक़सान थींदो पर जंहिंसां शहरी आबादी में खीर वग़ैरह जी कमी थींदी, जंहिंजी ज़िम्मेवार हुकूमत सिंध ऐं लायो स्टॉक खातो हूंदो। इलाइक़े वासियुनि सिंध हुकूमत ऐं लायो स्टॉक खाते खां मुतालबो कंदे चयो त जल्द खां जल्द वैक्सीन जो अमल शुरू करायो वञे त जीअं जानवरनि जी ज़िंदगी बचाए मालवंद माण्हुनि खे वधीक नुक़सान खां बचायो वञे।